ईरान जो नओं चूंडियल सुप्रीम लीडर मफ़ाहमत कंदो या मज़ाहमत, संदसि माज़ी छा ॿुधाए थो, अचो त इन जो जाइज़ो वठूं था। नाज़रीन, विच ओभर जी मौजूदा जंगी सूरत हाल में ईरान जे सियासत हिकु अहम मोड़ ते पहुची वई आहे। अॻूणे सुप्रीम लीडर अली खामनाई जी वफ़ात खां पोइ ईरान जे ताक़तवर मज़हबी इदारे मजलिस ख़बरगान संदसि पुटु मुज्तबा खामनाई खे मुल्क जो नओं सुप्रीम लीडर चूंडियो आहे। हीउ फ़ैसिलो इन लिहाज़ खां तारीख़ी आहे जो 1979 जे इनक़लाब खां पोइ पहिरियों भेरो ईरान जी क़यादत पीउ खां पुट ॾांहुं मुंतक़िल थी आहे, जंहिंखे केतिरा ई मुबसिर नरम विरासती निज़ाम जे शुरूआत करार ॾेई रहिया आहिनि। ईरान हिन वक़्तु अमरीका ऐं इसराइल सां वधंदड़ छिकताण, इलाक़ाई जंग ऐं माशी दॿाउ जे विच में बीठो आहे। तंहिं करे इस्लामी जमहूरिया जी तारीख़ जो सभ खां ॾुखियो मरहलो साबित थी सघे थो। अचो त मुज्तबा खामनाई जी ज़िंदगी ते नज़र विझूं था। मुज्तबा खामनाई 1969 में ईरान जे शहर मशहद में पैदा थियो। हू अॻूणे सुप्रीम लीडर अली खामनाई जो ॿियों नंबर पुटु आहे। संदसि परवरिश इस्लामी इनक़लाब खां पोइ क़ाइमु थियल मज़हबी ऐं सियासी माहौल में थी। तालीम जे हवाले सां हुन ईरान जे मज़हबी शहर कुम जे दीनी मदरसनि में मज़हबी तालीम हासिल कई ऐं खेसि हुजतुल इस्लाम जो दर्जो हासिल आहे, जेको आयतुल्ला खां हेठि दर्जे जे मज़हबी हैसियत सम्झी वञे थी। ईरानी मीडिया मूजिबि 17 वरियनि जी उमिरि में मुज्तबा ईरान इराक़ जंग दौरान केतिरई भेरा मुख़्तसिर अरसे लाइ फ़ौजी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। मुज्तबा खामनाई जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुन कॾहिं बि चूंडियल सियासी उहिदो न संभालियो, पर केतिरनि ई सालनि ताईं पंहिंजे वालिद जी आफ़िस जे अंदरूनी सियासत में अहम असर रसूख़ रखंदो रहियो आहे। मुबसरनि मूजिबि संदसि ईरान जे ताक़तवर फ़ौजी इदारे इस्लामी इनक़लाब गार्ड सां वेझा लाॻापा रहिया आहिनि, जंहिं सबबि संदसि सियासी असर वधीक मज़बूत सम्झो वञे थो। हाणे ॾिसूं था त संदसि चूंड कीअं थी। ईरान जे आइन मुताबिक़ सुप्रीम लीडर चूंडण जो इख्तियार मज़हबी आलमनि जे इदारे मजलिस ख़बरगान वटि हूंदो आहे, जंहिं में लॻभॻि 88 मेंबर शामिल हूंदा आहिनि। अली खामनाई जी वफ़ात खां पोइ हिन इदारे हिकु ॻुझे इजलास में उम्मीदवारनि जो जाइज़ो वरितो ऐं आख़िरकार मुज्तबा खामनाई खे ईरान जो टियों सुप्रीम लीडर करार ॾिनो। फ़ौज, सियासी क़यादत ऐं ख़ासि तौर ते ईरानी इनक़लाबी गार्ड्स तरफ़ां फ़ौरी संदसि हिमायत जो ऐलान कयो वियो। मुज्तबा खामनाई जी मक़बूलियत बाबति ईरान अंदरि ऐं ॿाहिरि मुख़्तलिफ़ राया मौजूदु आहिनि। हिमायत कंदड़नि मूजिबि हू इस्लामी इनक़लाब जी नज़रियाती पॉलिसी खे जारी रखंदो, बहरान जे वक़्तु मज़बूत क़यादत मुहैया कंदो, फ़ौज ऐं मज़हबी दुरियनि जी हिमायत खेसि मुस्तहकिम बणाईंदी। जॾहिं त तनक़ीद कंदड़ चवनि था त संदसि चूंड ख़ानदानी जानशी जो तासुर ॾिए थी। संदसि मज़हबी हैसियत केतिरनि ई वॾनि आयतुल्लाहनि खां घटि आहे। हुन कॾहिं बि अवामी सियासी उहिदो न संभालियो आहे। इन ई करे कुझु मुबसर ईरान जे सियासी निज़ाम में महदूद विरासती रुझान जी शुरूआत जो ज़िक्र कनि था। नए सुप्रीम लीडर जी खूबियुनि बाबति आलमी मुबसरनि जो चवणु आहे त मुज्तबा खामनाई जा ताक़तवर इदारनि सां वेझा लाॻापा रहिया आहिनि। हू सियासी निज़ाम जे अंदरूनी मैकेनिज़म खां चङी तरह वाक़िफ़ आहे ऐं बहरान जे वक़्तु सख़्त फ़ैसिला करण जी सलाहियत रखे थो। बहरहाल संदसि कुझु कमज़ोरियूं बि बयानु कयूं वञनि थियूं, जहिड़ो अवामी सियासत जो घटि तजुर्बो, आलमी सतह ते सख़्तगीर शख़्सियत जो तासुर, इस्लाह पसंद सियासी हलकनि जी मुखालफ़त। जेकॾहिं चैलेंजनि जी ॻाल्हि कजे त मुज्तबा खामनाई खे केतिरनि ई वॾनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। जंगी सूरत हाल जे हवाले सां ईरान ऐं इसराइल विच में वधंदड़ फ़ौजी छिकताण हिकु वॾो मसइलो आहे। माशी मैदान में ईरान पाबंदियुनि, महांगाई ऐं करंसी जे कमज़ोरी जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जॾहिं त अंदरूनी सियासत में इस्लाह पसंद ऐं क़दामत पसंद धुरियुनि जी छिकताण बि हिकु अहम चैलेंज बणिजी सघे थी। सियासी तज़िया निगारनि मूजिबि मुज्तबा खामनाई जो पस मंज़र निस्बतन सख़्तगीर सम्झो वञे थो। तंहिं करे शुरूआती दौर में ईरान जी पॉलिसी शायदि वधीक मज़ाहमती ऐं सख़्त हुजे, पर कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त जंगी दॿाउ, माशी पाबंदियुनि ऐं आलमी सिफ़ारती दॿाउ सबबि मुस्तक़बिल में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बि खुली सघनि था। इहो बि मुमकिन आहे त नओं सुप्रीम लीडर पहिरीं पंहिंजी सियासी हैसियत खे मज़बूत करे ऐं पोइ सिफ़ारती रस्तो इख्तियार करे। केतिरनि ई माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं मुज्तबा पंहिंजे वालिद जी सख़्तगीर पॉलिसियुनि खे जारी रखे थो त
ईरान जे मज़हमती हिकमत अमली वधीक मज़बूत थी सघे थी। कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त हिकु अहिड़ो शख़्स जंहिं पंहिंजी वालिद वालदा ऐं ज़ाल खे अमरीकी ऐं इसराईली हमलनि में विञायो हुजे, उहो मग़रबी दॿाउ आॾो झुकण जो इम्कानु घटि रखे थो।